सखरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मौजूद। जमायत इस्लामी जे सूबाई अमीर ऐं अॻूणे MNA मोहम्मद हुसैन मेहनती अल ख़िदमत आफ़ीस सखरण में मीडिया सां ॻाल्हियूं कंदे चयो आहे त जमहूरियत जी जान चूंडूं आहिनि जेके असां वटि गुज़िरियल 75 सालनि खां थियनि पियूं, पर अफ़सोस जो नतीजा जमहूरियत जे बिल्कुलु उबतड़ आहिनि, जंहिंजो सबबु इहो आहे त सिंध सूबो करप्शन जो गढ़ आहे। उनखे ख़तमु करण लाइ ईमानदार उम्मीदवारनि खे चूंडणु ज़रूरी आहे। जमायत इस्लामी हिकु अधु जमायतुनि खे छॾे बाक़ी ॿियनि सां सीट एडजस्टमेंट करे सघे थी। हुनजो त ताज़ो कराची में मिली भगत खां पोइ वॾे पैमाने ते धांधली करे असांजे मेयर खे अचण खां रोकियो। हुनजो त पूरी सिंध समेत कराची जे 22 क़ौमी ऐं 47 सूबाई सीटुनि ते उम्मीदवार बीहारिया आहिनि। जमायत इस्लामी सियासी जमायत सां गॾु इंसानियत जे नाते पिणु फलाही कमनि में अॻु भरी आहे। हुन वधीक चयो त तालका सखरण समेत नवाबशाह ज़िलो ज़रदारियुनि जो हुअण बावजूदि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। इन मौक़े ते राशिद मुकर्रम, अनवार अहमद राजपूत समेत जमायत इस्लामी जा अॻवान पिणु मौजूदु हुआ।